साईं मुंहिंजा हिकु नौजवान छोकिरो ॿाहिरि मुल्क कमाइण वियो। पोइ हू कुझु सालनि में एतिरो कमाए बाक़ाइते अमीर थी मोटियो, सेठ थी मोटियो, वीगन ऐं कारनि में अची पंहिंजे ॻोठु लथो। पोइ कुझु ॾींहं गुज़रिया, पंहिंजी माउ खे चवणु लॻो, अम्मा तूं सदाईं चवंदी आहीं त पुट पंहिंजी माउ जो कर्ज़ु नथा लाहे सघनि, हाणे तूं ॿुधाए त तुंहिंजो कर्ज़ु मूं ॾे घणो आहे? त माउ मुर्की जवाबु ॾियणु लॻसि, हा बचा, पुट वाक़ई बि माउ जो कर्ज़ु नथा लाहे सघनि, मां हिनमहिल बि चवां थी। जे तूं मूंखे ॿुधाए त साईं तुंहिंजो कर्ज़ु मूं ॾे घणो आहे? मां चयुसि, भाउ मुंहिंजो कर्ज़ु केतिरो बि आहे, पर मूंसां रुॻो तूं हिकिड़ी राति मूंसां गॾु हिकु कमरे में सुम्ह। जेकॾहिं तूं राति उहा गुज़ारे वहीं त ख़ैर सां त पोइ तुंहिंजो कर्ज़ु मूं ते लही वियो, मुंहिंजो कर्ज़ु जेको बि हूंदो लही वेंदो तो ते। हिन जो इहो त को मसइलो ई न आहे, तुंहिंजी मिल्कियत घुरियां, जेका पैसा घुरियां, मूं त पैसो जाम मां तोखे ॾियां हा, एतिरो कमायो अथमि मां, तूं त रुॻो हिकिड़ी राति जी मूंसां गुज़ारिश कई आहे, सो इहा राति को वॾो मसइलो न आहे, मां तोसां गॾु सुम्हंदुमि। माउ खे चई सही आहे, सही आहे। त मां हिन जी अहिड़ो कमु कयो, पंहिंजी खट सां गॾु खट रखी कमरे में, ऐं शाम जे टाइम में ॿई अची सुम्ही पिया। मां हीअ जाॻंदी रही, ॾिठईं त मुंहिंजे पुट खे हाणे गहरी निंड वठी विया, सफ़ा निंड में आहे बाक़ाइदे। सो मां सॾु कयुसि, पुट उथ मूंखे पाणी पियार। हिकिड़ो सॾु न ॿुधई, ॿियो सॾु कीअं त उथियो, हे किंजी कर भञी, अमाड़ हिनमहिल अधी राति जो केरु पाणी पीअंदो आहे? चई उथ भाउ पुट, मूंखे उञ लॻी आहे, सो पाणी पियार। हे उथियो, सिधो सो वञी दिले मां पाणी भरे पंहिंजी माउ खे ॾिनो। कुराड़ीअ अधु पाणी पीतो, अधु हुनजे बिस्तरे ते हारे छॾी, हंध ते। हीअ छा कई? पुटु चवणु लॻो माउ खे, चवणु लॻी, भाउ मूंखां कुराड़ी ज़ाइफ़ा आहियां, ॿियो त मूंखे तबियत बि लॻे थो शायदि ठीकु न आहे, जो मुंहिंजे हथ मां गिलास छॾाए वियो, सो इन करे किरी पियो। चए मां हाणे हंधि त मुंहिंजो आलो करे छॾी, हाणे मां कीअं सुम्हां? चए भाउ हाणे तबियत सेठ न आहे, कुराड़ी बि आहियां, लिङ फरकनि था। हिन चयो सही आहे, को मसइलो न आहे। वरी हिन जो पुटु पासो ॾेई उते हंध में सुम्ही पियो। वरी 2-3 मिंट गुज़रिया त ॾिठईं त मुंहिंजे पुट खे वाक़ई निंड वठी विया, वरी गहरी निंड में आहे। वरी मां सॾु कयुसि, पुट उथ मूंखे पाणी त पियार। हीअ उथियो, माउ खे चई, मां हाणे ॿाराणो कमु कयो अथई, खणी पाणी, हिनमहिल पाणी यको पाणी अॻिणे में पीतो, 5 मिंट बि न गुज़रिया आहिनि, वरी पाणी तोखे? चइबा लॻे थो बुखार आहे, चप सुकिया था वञनि, एॾी सुकी थी वञनि, उथ पाणी त पियार। वरी हीअ उथियो, वञी दिले मां भरे आयो पाणी जो गिलास, अची माउ खे ॾिनई। वरी कुराड़ी अहिड़ो कमु कयो, 2-3 ढुका पी, वरी सॼो पाणी उनजे बिस्तरे ते हारे छॾियईं। त वरी पुट पुछा कि हीअ मां छा कई? चईं त भाउ मुंहिंजी तबियत शायदि सेट न आहे, लिङ फरकनि था, हथ फरकनि था, सो गिलास हथ में छॾाए वियो, सो हाणे मां छा कयां? हिनखे ॾाढी कावड़ आई, पर हीअ कावड़ मारियो। चईं मां सही आहे, को मसइलो न आहे, ठीकु आहे। वरी हीअ गिलास रखी वरी सुम्ही पियो साॻे बिस्तरे ते पासो ॾेई। वरी ॾिठो त मां गहरी निंड में आहे सफ़ा, सो वरी हिनखे उथारी, उथ पुट त इहो पाणीअ जो ढुक त पियार, उञ लॻी आहे। हिन चयो त अमड़ हर हर तुंहिंजे लाइ पाणी सफ़ा ई ॻाढ़ो थी वियो, मां हीअ बिस्तरा हंध मुंहिंजा आला करे छॾियईं, तोखे भला ज़लील खणी कयो अथई, पाणी पाणी, मां महिरबानी थी तुंहिंजी मां तुंहिंजे हिन कर्ज़ लाइण जी पचर फिटी कयमि, भणा हर हर पाणी, वरी हंधि मुंहिंजो आलो कयो अथई, भणा तूं बि साईं बसि पचर फिटी कई, मां तुंहिंजो कर्ज़ु नथो लाइणु चाहियां। त मां चवणु लॻसि, पुट कर्ज़ु माउ जो केॾो ॾुखियो आहे, तोखां मां बार बार पाणी घुरियो त तूं क्रोध करे वई, पाणी बि ॾियणु तोखे ॾुखो लॻो, ऐं तूं निंढो हुई त जंहिं महिल बि उथें पियो, अधु राति उथें पियो, कंहिं महिल बि उथें पियो, पाणी घुरे पियो, या कुझु बि मूंखां घुरे पियो त मां जी करे ॾियां पई, पेशाब करे पियो मुंहिंजी हंध ते, वरी ॾिसां पई त हेॾो हंधु आलो आहे, ओॾो मां सुम्हां पई, वरी सुके पासे ॾांहुं तोखे सुम्हारियां पई। छा तूं मुंहिंजो खसीस हुई, पाणी मां हारियो मां, पाणी घुरियो मां, तूं एॾो ज़लील थी पई, चिड़ी वई? जॾहिं बि तूं को बि लटा कपिड़ा मुंहिंजा आला थी वेंदा, तुंहिंजो कांचूं वग़ैरह जेको सम्झ गंदगी निड़े कंदे, उहे सभु मां पंहिंजे सिर ते सहंदी हुयमि, तोखे उफ बि न चवंदी हुयमि। तूं खसीस मूंखे पाणी जो ढुक नथो पियारे सघीं, तूं मुंहिंजो कर्ज़ु कहिड़े हिसाब सां लाहे सघंदी? त पुटु हेठि कंधु करे वेही रहियो, माउ खां माफ़ी वरिती, न मड़ मुंहिंजी ग़लती आहे वाक़ई बि, छो त माउ जो कर्ज़ु मां न लाहे सघियुसि, सो इहो कर्ज़ु असां कोन लहंदो, भली ज़िंदगी भरिया, सो इहो असांजो कमु न थींदो। सो मां चवणु लॻी, पुट ॾुखे में ॾुखो आहे माउ जो कर्ज़ु लाहिणु,
मां वांगुरु ड्यूटी तूं न ॾेई सघंदे, तूं राति हिकिड़ी बि मूंसां न गुज़ारे सघे त तूं पंहिंजे हिसाब सां कीअं थो चवें त मां कर्ज़ु लाहे सघंदा। हीउ पैसनि जी कर्ज़ु लहण जो न आहे, हीउ माउ जी ख़िदमत सां लहण जो कर्ज़ु आहे। अॼु खां वठी जीअं सम्झ में अचई। हिन ॻाल्हि जी ॾाढी माउ जी ॿुधी इहो शर्मिंदो थियो ऐं माउ खे चई अॼु खां वठी तुंहिंजो सॼो जेको बि कमु आहे सो मां कंदुमि, जेसि ताईं मुंहिंजो हयाती आहे सो मां तुंहिंजो कर्ज़ु लाहिण जी कोशिशि कंदुमि। बाक़ी कर्ज़ु लाहिण जो मसइलो आहे। सो अक्सर हिन वीडियो ठाहिण जो इहो ई मक़सदु हुयो त अमड़ जानी सो अमड़ जो क़दुरु कंदा कयो। अमड़ हेतिरे खां वठी हेॾो कयो आहे, तव्हां हाणे सोचींदा हूंदो त असां पाणे वॾा थिया, पर न, इहा तव्हांजी माउ जी महिनत आहे जो तव्हां हिन मंज़िल ते आहियो हिनमहिल। सो इहा सभु कुझु उन जी आहे निगरानी। सो भली हिन जान में हुजे न हुजे पर ते बि हुनजी कमी महसूसु थींदी। सो जेकॾहिं माउ अथव त जहिड़ी त उनजी ख़िदमत कयो ऐं हिन वीडियो खे शेयर ऐं लाइक लाज़मी कयो ऐं फॉलो चैनल खे न विसारिजो, जीअं त अहिड़ियूं ॻाल्हियूं रिमोस्टिक तव्हांजे हिन चैनल ते मिलंदियूं। सभ खां पहिरियां दुआउनि में यादि रखिजो। कुर्बान अली आबासीअ खे। अस्सलाम वालेकुम या अली मदद।